कब्र जो अज़ाब वॾो दर्दनाक अज़ाब आहे त जेकॾहिं अल्लाह ताला अव्हां खे कब्र वारनि जो अज़ाब ॾेखारे त तव्हां दुनिया वारनि जा हाव फाटी पवनि तव्हां जूं दिलियूं चीरजी वञनि एॾो वॾो अज़ाब आहे कब्र जो सईं फरमायो मर्द या माई जॾहिं कब्र में पुॼंदा अल्लाह ताला उन्हनि खे ज़िंदा कंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि जे कब्र में 70 नांग मोकिलींदो नबी से फरमायो हिकिड़ो नांग एॾो डिघो हूंदो जो हुनजी नज़र जी हद खुटी वेंदी पर नांग न खुटंदो नबी से फरमायो उहो नांग डंग हणंदो ज़ूमाए थो त हे नाफ़रमान मर्द ऐं माई ज़हर में सॼा कारा थी वेंदा ऐं 70 गज़ ज़मीन में हेठि दॿिजी वेंदा डंग सां सईं फरमायो नाफ़रमान मर्द ऐं मायूं क़ब्र में ईंदा अल्लाह ताला उन्हनि खे ज़िंदा कंदो ऐं विछूं मोकिलींदो विछूं उन्हनि खे चक हणंदा उन्हनि खे चिपणंदा उन्हनि जे मुंहं खे चक हणंदा उन्हनि जे जिस्म खे चक हणंदा डंग हणंदा हे तड़पी तड़पी मरंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा
ईमानी जज्बे सां ऐं दिल जी गहराइन सां वॾे आवाज़ सां सलाह शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, जियां त ही जलसो बराई साले सवाब जी नियत सां रखियो वियो आहे। मरहूम मोहम्मद अकरम साहब जे रूह के राहत पहुंचाइण जे लाइ ही जलसो मुनक़िद थियो आहे। दुआ करियो त अल्लाह ताला मरहूम जी मग़फ़िरत फरमाए ऐं उन जे रूह खे राहत पहुचाए ऐं उन जी क़ब्र बिश्त जे बाग़नि में बाग़ बणाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, इहो हक़ आहे मरी वियलनि जो असां जीअरनि जे मथों त असां उन्हनि जे रूह खे राहत पहुचाइण जो को इंतजाम कयूं। हेड़ो कुरान मजीद जो जलसो कोठायूं, खैरात फी सबीलिल्लाह जो इंतजाम कयूं, कुरान मजीद जा खत्म कढी उन्हनि जे रूहनि खे बख्शूं ऐं हर जुमे जे दिहाड़े कब्रिस्तान वञूं। यो नबी साईं फरमायो, साईं फरमायो त हर जुमे जी नमाज खां बाद में कब्रिस्तान वेंदा कयो। अबो मरी वियो आहे त हुन जी क़ब्र जी ज़ियारत कंदा कयो। अम्मा मरी वई आहे त हुन जी क़ब्र जी ज़ियारत कंदा कयो। साईं फरमायो अबे जी क़ब्र जो दीदार भी सवाब, अम्मा मिठीअ जी क़ब्र जे दीदार जो भी सवाब। ऐं मुंहिंजे हुज़ूर फरमायो उते तव्हांखे जेके सूरतां यादि पढ़ंदा कयो, बिलखुसूस नबी साईं फरमायो सूरह यासीन शरीफ पढ़ंदा कयो, सूरह रहमान पढ़ंदा कयो, सूरह मुल्क पढ़ंदा कयो। पर नबी साईं फरमायो जेकॾहिं तव्हांखे ये वॾियूं सूरतूं यादि न आहिनि त मुंहिंजे हुज़ूर फरमायो 3 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ी सॼे कब्रिस्तान वारनि खे बख़्शींदा कयो। तव्हांजे 3 कुलनि जे सदके अल्लाह ताला सॼे कब्रिस्तान वारनि खे पूरे कुरान मजीद जे ख़त्मे जो सवाब नसीब फरमाई।
नबी साईं जन फरमायो उते वेही रहंदा सोच कंदा कयो विचार कंदा कयो फिक्र कंदा कयो त अबो मरी कीअं क़बर में आयो अमा मिठी मरी कीअं क़बर में आई अदो मरी कीअं क़बर में आयो अदी कीअं मरी क़बर में आई सोट कीअं मरी क़बर में आयो मासात कीअं मरी क़बर में आयो दोस्त कीअं मरी क़बर में आयो मित्र कीअं मरी क़बर में आयो चाचो कीअं मरी क़बर में आयो मामू कीअं मरी क़बर में आयो नबी साईं फरमायो इहो फिक्र कंदा कयो त मूंखे भी ईअं क़बर में अचणो आहे तो मुझा अजीजो मुझा दोस्त नबी साईं फरमायो पोइ पाण में फिक्र पैदा कंदा कयो त मां क़बर जे लाइ छा कयां कहिड़ी शइ आहे जेका मूंखे क़बर में कम ईंदी पोइ इन सोच में हलिया वेंदा कयो पोइ नबी साईं फरमायो पाण में क़बर जी तैयारी पैदा कयो नबी साईं फरमायो या ॿाहिरों क़बर तव्हांखे मिट्टी जी नज़र अचे अंदर या त बिश्त जे बागन में बाग हूंदी या त जहन्नम जे खूरन मां खूर तो मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइयों मेहरबानी फरमाए पाण में क़बर जी तैयारी पैदा कयो क़बर के न विसारियो भले तव्हां क़बर के विसारियो था पर क़बर तव्हांखे नथी विसारे ॾींहं में 70 दफ़ो हर मर्द खे हर माईअ खे पंहिंजी पंहिंजी क़बर पुकारे सॾे आवाज़ थी ॾे उहे पुकारूं ऐं उहे आवाज़ ओ मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम हिन अंदाज में बयान फरमाया साईं फरमायो क़बर रड़ियों ऐं दाऊं ऐं चीखा ऐं कूका करे हर मर्द के हर माईअ के चवे थी अना बैतुल वहदा चवे थी त मां हिकलाइब जो घर आया जेकॾहिं मुंहिंजे अंदर को दोस्त आणो थी त क़ुरान मजीद सां प्यार करे क़ुरान मजीद के जीअ में जायूं ॾई क़ुरान मजीद के साह में सांभे हाँ इहो ही क़ुरान मजीद अल्लाह ताला मुझे अंदर तो के साथी बनाए नसीब फरमाइंदो नबी ने फरमायो क़बर रड़ियों ऐं दाऊं ऐं कूका ऐं चीखा करे पांजी पांजी क़बर हर मर्द के हर माईअ के चवंदी अना बैतुल ज़ुल्मात मां ऊंधाइनि जी जाइ आहियां
मां अंधार जी जाइ आई जेकॾहिं मुंहिंजे अंदर तोखे रोशनी खपे पाण में नमाज जी पाबंदी पैदा कर इहा ई नमाज अल्लाह ताला मुंहिंजे अंदर तोखे रोशनी करे नसीब फरमाईंदो कब्र रड़ियूं इंदाऊं कूका चीखा करे हर मर्द के पानी कब्र हर मर्द के पानी कब्र हर माई के पानी कब्र सनी दिया रड़ियूं इंदाऊं कूका करे चौंदिया अना बैतुल जूद मां जीतन जो घर आया मां माकोड़न जो घर आया मां जरासीम जो घर आया मां किविलन जो घर आया रड़ियूं करे दाहूं करे चीखा करे हर मर्द के पांजी कब्र हर माई के पांजी कब्र चौंदिया त मां अज़ाब जो मरकज़ आया मां जहन्नम जो खूह आया मां तकलीफ मां सोड़ी सामी आया हाँ जेकॾहिं मुंहिंजे अंदर तोखे पिश्त जो बाग घुर्जे त अल्लाह ऐं रसूल जी फर्मा बरदारी पैदा करिया समिअना व अताना गुफ़रानक रब्बना गुफ़रानक रब्बना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर अञा वरी आवाज़ नबी से फरमायो ताके आवाज बुधण में थो जे कब्र हर मर्द के हर माई के ॾींहं में 70 दफ़ा पुकारे सॾींदी आहे ईअं चवंदी तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान मजीद में भी फरमायो सुम्मा सबील यस्सरह सुम्मा मातहु व अकबर रब फरमायो त तव्हांखे अमड़नि जे पेट मां कढी दुनिया जे जहान में आंदो मां वरी अनकरीब तव्हांखे कब्र जी पेट में पुॼाईंदो मां तंहिंजे करे कब्र जी तयारी कयो वारो कयो बीजा जे कुरान मजीद में अल्लाह ताला ही होशियार कयो फरमाई अल्लाह मुत्तकासुर हत्ता जुरतुल मकाबिर कल्ला सौफ तालमून सुम्मा कल्ला सौफ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्मा लतरवुन्ना आइनल यकीन सुम्मा लतुसअलुन्ना यौमइज़िन अनिन नईम अञा वरी आवाज़ रब फरमायो दुनिया जे हिर्स मस्त मलंग थियण वारा और दुनिया जे चटे में पागल बणजण वारा और दुनिया जी रिमझिम में बेवकूफ
बेवकूफ बणजण वारा रब फरमायो हत्ता ज़ुरुल मक़ाबिर शायद तोखे कब्रिस्तान नजर न थो अचे शायद तोखे कब्र नजर न थियूं अचनि नजर तक तुझा अब्बा तुझा दादा तुझा परदादा तुझा तुझा माए तुझा अजीज तुझा अक़ारिब कीअं जी क़ब्रुनि में पहुता आहिनि तोखे भी मरणो आहे तोखे भी क़ब्र में पुॼणो आहे तंहिंजे करे वारो करो क़ब्र जी तैयारी कर वारो कर पाण खे क़ब्र जे अज़ाब खां बचाए नबी ज़ैनन फरमायो मुझे मिठड़े मोहम्मद करीम सैयन फरमायो क़ब्र जो अज़ाब वॾो दर्दनाक अज़ाब वॾो हेबतनाक अज़ाब वॾो ख़तरनाक अज़ाब नबी ज़ैनन फरमायो एॾो ख़तरनाक अज़ाब सैयन फरमायो मुझे मिठड़े मोहम्मद करीम त जेकॾहिं अल्लाह ताला अव्हांखे क़ब्र वारनि जो अज़ाब ॾेखारे त तव्हां दुनिया वारनि जा हाव फाटी पवनि तव्हां जूं दिलियूं चीरजी वञनि एॾो वॾो अज़ाब आहे क़ब्र जो नबी ज़ैनन फरमायो हे त अल्लाह ताला मेहरबानी करे क़ब्र जे अज़ाब खे मख़फ़ी रखियो आहे सैयन फरमायो न त दुनिया वारा हा हिकु घड़ी न जी सघनि एॾो अज़ाब क़ब्र जो ख़तरनाक ऐं हेबतनाक आहे दर्दनाक आहे अॼु असां क़ब्र जे अज़ाब खे मस्करी बणाए छॾियो आहे अॼु असां क़ब्र जे अज़ाब खे भोग बणाए छॾियो आहे अॼु असां क़ब्र जी ज़िंदगीअ खे मज़ाक बणाए छॾियो आहे चवंदा मरी वेंदा बस जान छुटी हॾा करी वेंदा गोश्त करी वेंदो ईअं नाही नबी सैयन फरमायो सोने सैयन फरमायो मुझे मिठड़े मोहम्मद करीम फरमायो सैयन फरमायो ना फरमान मर्द या माई जॾहिं क़ब्र में पुॼंदा अल्लाह ताला उन्हनि खे क़ब्र में ज़िंदा कंदो आहे ऐं अल्लाह ताला क़ब्र जे ॿिन्ही पासनि खे हुकुम कंदो आहे त हिननि खे भिकोड़ चाढ़ियो पोइ क़ब्र जा ॿई पासा भिकोड़ चाढ़ींदा आहिनि वेझा ईंदा आहिनि हा आस्ते आस्ते उहो नाफ़रमान वो मर्द वो माई की भाटबान आस्ते आस्ते उन्हनि जा हॾा भॼंदा आहिनि आस्ते आस्ते क़ब्र जा पासा वेझा थींदा आहिनि हा आस्ते आस्ते आयो पासीरियूं पासीरनि में हली वेंदमि जीअं मुंडा मुंडनि में हलिया वेंदा आहिनि ईअं थकावट निकिरी वेंदमि हा गोश्त तकीमूं बणिजी वेंदमि पर हॾा बि पुंडर बणिजी वेंदमि वरी क़ब्र जा ॿई पासा परे थींदा वरी नाफ़रमान मर्द या माई ज़िंदा थींदा वरी अल्लाह ताला जो हुकुम थींदो क़ब्र जे ॿिन्ही पासनि खे त पाण में अची मिलो वरी क़ब्र जा ॿई पासा मिलंदा वरी तड़पाए तड़पाए उनखे मारींदा उनजे गोश्त खे कीमूं बनाईंदा उनजे हॾनि खे पुंडर बनाईंदा वरी क़ब्र जा ॿई पासा परे थींदा वरी नाफ़रमान ज़िंदा थींदा वरी इहो अज़ाब हलंदो रहंदो क़ब्र जी भिकोड़ पई हलंदी रहंदी नबी से फरमायो ही भी क़ब्र जो अज़ाब सैयन फरमायो नाफ़रमान क़ब्र में पुॼंदा अल्लाह ताला उन्हनि खे ज़िंदा कंदो ऐं अल्लाह ताला उन्हनि जे
कब्र में 70 नांग मोकिलींदो नबी से फरमायो हिकिड़ो नांग एॾो डिघो हूंदो जो हुन जी नज़र जी हद खुटी वेंदी पर नांग न खुटंदो नबी से फरमायो उहो नांग डंग हणंदो ज़ुमाए दो त हे नाफरमान मर्द ऐं माई ज़हर में सॼा कारा थी वेंदा ऐं 70 गज़ ज़मीन में हेठि दिबिजी वेंदा डंग सां ऐं तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी मथे खॼी ईंदा वरी ॿिए नांग खे हुकुम थींदो वरी ॿियो नांग डंग हणंदो वरी साॻी रीत नाफरमान मर्द ऐं माई हाँ ज़हर में कारा बणजी वेंदा 70 गज़ ज़मीन में हेठि दिबिजी वेंदा वरी तड़पी तड़पी मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी मथे खॼी ईंदा वरी टियों नांग डंग हणंदो ईअं नबी से फरमायो वारे वारे सां 70 नांग डंग हणंदा नबी से फरमायो ही भी ख़बर जो अज़ाब सैयन फरमायो नाफरमान मर्द ऐं मायूं क़ब्र में ईंदा अल्लाह ताला उन्हनि खे ज़िंदा कंदो ऐं विछूं मोकिलींदो विछूं उन्हनि खे चक हणंदा उन्हनि खे चिपणंदा उन्हनि जे मुंहं खे चक हणंदा उन्हनि जे जिस्म खे चक हणंदा डंग हणंदा हे तड़पी तड़पी मरंदो वरी ज़िंदा थींदो वरी विछूं हिन खे डंग हणंदा वरी हे तड़पी तड़पी मरंदो मर्द हुजे या माई वरी ज़िंदा थींदा वरी विछूं हुननि खे चिंबड़ंदा नबी ने फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ अज़ाब जुर्म साईं फरमायो नाफरमान मर्द ऐं मायूं ज़िंदा थींदा उन्हनि जी क़ब्र में जीत ईंदा जरासीम ईंदा किबलियूं ईंदा माकोड़ा ईंदा उनजे जिस्म खे चिंबड़ंदा उनखे चक हणंदा उनखे खाईंदा हू रड़ियूं कंदो हू दाहूं कंदो हू चीखा कंदो हेॾों जीत परे करे वरी हेॾों जीत परे कंदो हेॾों किवलियूं परे करे वरी हेॾों किवलियूं परे कंदो हेॾों माकोड़ा परे करे वरी हेॾों माकोड़ा परे कंदो हेॾों जरासीम परे करे वरी हेॾों जरासीम परे कंदो पर नबी साईं फरमायो लाता दाद जीत हूंदा लाता दाद किवलियूं हूंदा लाता दाद माकोड़ा हूंदा लाता दाद जरासीम हूंदा पया उनखे चक हणंदा उहो मर्द उहो माई नाफरमान रड़ियूं कंदा दाहूं कंदा चीखा कंदा आख़िर उन्हनि जा हाव फाटी पवंदा मरी वेंदा वरी ज़िंदा कया वेंदा वरी जीत उन्हनि खे चिंबड़ंदा वरी किवलियूं उन्हनि खे चिंबड़ंदियूं वरी माकोड़ा वरी जरासीम उन्हनि खे चिंबड़ंदा पया उन्हनि खे चक हणंदा वरी उन्हनि जा हाव फाटंदा वरी उहो मरंदा वरी ज़िंदा थींदा पयो इहो अज़ाब रहंदो नबी ने फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ क़ब्र में अज़ाब मर्द या माई क़ब्र में पुॼंदा वेंदा अल्लाह ताला उन्हनि जी क़ब्र खे बाहि लॻाईंदो पया सड़ंदा पया जलंदा पया मरंदा वरी ज़िंदा थींदा वरी क़ब्र खे बाहि लॻंदी वरी सड़ंदा वरी जलंदा वरी मरंदा वरी क़ब्र खे बाहि लॻंदी वरी ज़िंदा थींदा वरी सड़ंदा वरी जलंदा वरी मरंदा पयो इहो अज़ाब हलंदो रहंदो नबी ने फरमायो ही भी नाफरमाननि जे लाइ क़ब्र में अज़ाब हिकु वॾो हथोड़ो अल्लाह ताला तयार करणु फरमायो जेको मलाइकनि जे ज़रिए नाफरमाननि मर्दनि ऐं मायुनि खे क़ब्र में हणाईंदो साईं फरमायो नाफरमान ज़िंदा कया वेंदा उहो हथोड़ो लॻंदो मलाइकनि जे ज़रिए नाफरमान क़ब्र में चिणगियूं चिणगियूं थी वेंदा ज़रियूं ज़रियूं थी वेंदा शेतियूं शेतियूं थी वेंदा रेज़ा रेज़ा थी वेंदा
पुरजा पुरजा थी वेंदा मरी वेंदा वरी जिंदा थींदा वरी हथोड़ो लगंदो वरी ज़रियूं ज़रियूं थी वेंदा वरी शेतियूं शेतियूं थी वेंदा वरी चङा चङा थी वेंदा मरी वेंदा वरी जिंदा थींदा वरी हथोड़ो लगंदो वॾो अज़ाब क़ब्र जो वॾो दर्दनाक वॾो हेबतनाक वॾो खतरनाक इएं न सम्झो त मरी वियास त जान छुटी या तहांजी पेकुड़ी या तहांजी बेसमझी तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश करणा वारो कयो क़ब्र जी तैयारी कयो क़ब्र जी तैयारी अल्लाह जी नमाज़ वारो कयो क़ब्र जी तैयारी कयो क़ब्र जी तैयारी रब जो क़ुरान मजीद कयो क़ब्र जी तैयारी कयो क़ब्र जी तैयारी अल्लाह रसूल जी फरमा बरदारी प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी कुल कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी यहब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अञा वरी आवाज़ माण्हू चवंदा मरी वेंदा त छुटा ईअं न आहे तैयारी कयो वारो कयो क़ब्र जी तैयारी कयो खुदा रा पंहिंजे हिन नफ़ीस ऐं नाज़ुक जिस्म खे क़ब्र जे अज़ाब खां बचाइण जी कोशिशि जेतिरो थी सघेव जल्दी नेक बणजण जी महिनत कयो जल्दी नमाज़ी बणजण जी महिनत कयो जल्दी दीनदार बणजण जी महिनत कयो जल्दी कुरान मजीद दा भाकुर पायो जल्दी जी मस्जिद आबाद कयो जल्दी जी पंहिंजो रसूल परचायो जल्दी जी पंहिंजो अल्लाह परचायो अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लह या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। अञा वरी आवाज़ अञा ईमानी जज्बे सां जल्दी कयो वारो कोई हयाती ते एतबार न आहे कोई जिंदगी ते भरोसो न पतो ई नथो पवे माण्हू खिलंदे खिलंदे दुनिया जो जान छॾियूं पिया वञनि कचहरियूं कंदे कंदे माण्हू दुनिया जो जान छॾियूं पिया वञनि केतिरा ई माण्हू रातुनि जो सुम्हंदा सुबुह सां वीचारनि जा जनाज़ा था निकिरनि केतिरा ई माण्हू सुबुह सां निकिरंदा ठही संभरी शाम जो वीचारनि जा जनाज़ा था निकिरनि हाणे ॿ टे ॾियारा थिया आहिनि मां सईदाबाद जलसे ते पियो वञा परियों नवाबशाह वारे रस्ते सां बांधी वारे रोड सां पियो वञा बांधीअ जे ओरियों मूंखे एक्सीडेंट नज़र आयो
हीअं जो नज़र कई ज़रणियूं निकिरी वयूं। हिकिड़ो नौजवान वेचारो मोटरसाइकिल समेत टेले जे हेठों अची वियो। टेले जी भी ब्रेकां फेल थियूं। मेल पंध ताईं मोटरसाइकिल वारे खे गिहींदो वियो आहे, लताड़ींदो वियो आहे। अल्लाह अकबर कबीरा चॿारींदो वियो आहे। वेचारो ज़रियूं ज़रियूं थियो, शेतियूं शेतियूं थी वियो, पुरज़ा पुरज़ा थी। पोइ पीउ हुयसि या भाउ हुयसि, उहो जो आयो अल्लाह जी ज़ात ॼाणे थी। ज़मीन खे रत खे चुमियो पियो ॾे, गोश्त जे लुदड़नि खे चुमियो पियो ॾे। ऐं वेचारो फटके पियो, किरी पियो। वरी सहारो ॾिनो, वरी किरी पियो। वरी सहारो ॾिनो, वरी किरी पियो। वेचारो तड़पे पियो। असां वो हाल ॾिसी न पिया सघूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, पुछा कई छा ॻाल्हि आहे? चई मोटरसाइकिल वारो टेले जे अॻियां अची वियो। टेलो कीड़ींदो वियसि, हा हा चॿारींदो वियसि, ज़रियूं ज़रियूं करे छॾियसि। मेल पंध ताईं कीले हमारे त छॾियसि, पर लाश भी शेतियूं शेतियूं करे छॾियसि। हाणे अलाए पीउ त अलाए भाउ त वेचारो बेहोश थो थिए। होश में तो अचे त वरी चुमियो थो ॾे ज़मीन खे, रत खे। वरी गोश्त जे लुदड़नि खे चुमियो थो ॾे, गोश्त जे ज़रनि खे चुमियो थो ॾे। वरी बेहोश थो थिए। वरी होश में तो अचे त वरी इहा कार त ओ मुंहिंजा अज़ीज़ो, इहा इंसान जी ज़िंदगी आहे, इहा इंसान जी हयाती आहे, इहा इंसान जी हैसियत आहे, इहा इंसान जी औकात आहे, इहो इंसान जो हाल आहे। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा हुआ, तव्हां सभिनी खे मिंथ, तव्हां सभिनी खे मेड़, तव्हां सभिनी खे गुज़ारिश, अल्लाह जो वास्तो तो जल्दी कयो। वारो क्यों कबर जी तैयारी क्यों, जल्दी क्यों मौत जी तैयारी क्यों? खबर ना है कदें तो मौत मारे। होनो आवाज दो फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पतो ही न पवंदो मौत जो अची चबो लॻंदो। हज़रत इज़राइल जी चमाट लॻंदो, खबर ही न पवंदो। आदम साथी वेचारे जो एक्सीडेंट थी, आदम साथी वेचारे जा गुर्दा फेल थिया। आदम साथी वेचारे के बुखार मारियो। आदम साथी वेचारी दी डिलीवरी केस में मरी वही। आदम साथी वेचारो पेट जे सूर में मरियो। ये सब बहाना है। असल ॻाल्हि ये आ त वक़्तु पूरो थी वेंदो आहे। ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून। जॾहिं टाइम पूरो थींदो न सेकंड अॻिते थींदो न सेकंड पोइ उते जो उते मरी वेंदो। रब फरमायो मां तव्हांजे मौत जो टाइम त मुक़ररु कयो आहे। बेअई अर्ज़न तमूत, पर तव्हांजे लाइ ज़मीन जी टुकड़ी भी मुक़ररु कई आहे। कंहिंखे काथे मरणो आहे उहो उन जाइ ते पुॼंदो।
उन जाए ते मरंदो पर रब फरमायो कंहिंखे कीअं मरणो आहे उहो बि मां लिखी छॾियो आहे तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत अली मुर्तज़ा जो कोल आहे फरमाइनि था हर ॾींहं खे आख़िरी ॾींहुं सम्झंदा कयो हर रात खे आख़िरी रात सम्झंदा कयो हर टाइम खे आख़िरी टाइम सम्झंदा कयो हर वक्त खे आख़िरी वक्त सम्झंदा कयो हर वक्त नमाज़न जी पाबंदी हर वक्त कुरान जी तिलावत हर वक्त ज़िक्र अज़कार हर वक्त मौत जी तैयारी हर वक्त कब्र जी तैयारी हर वक्त आखिरत जी तैयारी तां त मौत ईंदो वञेव बिश्त जी ख़ुशख़बरी मिलंदी वञेव ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफूरिर रहीम। अञा वॾी आवाज़ हर वक्त मौत जी तैयारी हुजे हर टाइम मौत जी तैयारी हर घड़ी मौत जी तैयारी हुजे कॾहिं बि मौत मारे सघे हाणे मां जलसे ते वियुसि हेॾे नवाब शाह पढ़ियो सकरन खॾर मोरी उते आ मौलाना सनाउल्लाह मंगसी साहब मांखे चई साईं इब्राहिम घोट जे तॾे जी दुआ घुरी आयो तो मां जो कीअं चई साईं घोट जी शादी भी थी रात भी कुंवार सां गुज़ारे सुबुह सां तड़ फुलेल करे हे वरी बनीअ जे घुमण जे लाइ वियो उते को नांग लिखियो पियो कारीगर हिनखे डंग जो हई ते घर मोटियो ई न उते जो उते ज़मीन ते किरी पियो उते ई उते तड़पी दुनिया जो जान छॾियो हली पियो हिकड़ी रात कुंवार सां गुज़ारे कारीगर नांग डंग हयसि वेचारो थॾे ते फटीअ ते मरी वियो ये आया जिंदगी ये आया हयात ऐसा लाए केड़न फिक्रन में नौजवान चवंदा तो कुराड़ा थियूं तो पोइ नेक थींदा अल्लाह अकबर कबीरा गैर शादी शुदा चवंदा तो शादियूं कयूं तो पोइ हिकु महीनो नेक थींदा पोइ गुनाह छॾींदा पोइ ॾाढ़ियूं छॾींदा हिकिड़ा चवंदा हज करे अचूं पोइ नेक थींदा हिकिड़ा चवंदा उमरा कयूं पोइ नेक थींदा इहो शैतान जो धोखो तो हिकिड़े सेकंड जी ख़बर नाहे एक घड़ीअ जी ख़बर नाहे वारो कयो जल्दी कयो अल्लाह जे दर ते मोटी अचो वक्त तो माफ़िन वठण जो वक्त तो हर परी जान जो वक्त तो अल्लाह के परचान जो जिस ताईं जिंदा आयो माफ़ीअ जा दरवाजा रहम जा दरवाजा कर्म जा दरवाजा बाज जा दरवाजा अल्लाह साईं जा खुलिया पिया तो मरण खां बाद में
माफिया जा दरवाजा बंद, रहम जा दरवाजा बंद, कर्म जा दरवाजा बंद। एकड़ो बालूल बुजुर्ग हो वीचारो वनी बाजार में वही रहो, माण्हुनि जी बराज ओ बालूल हेॾे काॾे बाजार में आयो छा थो करे? चई यार बाजार वारनि मर्दनि ऐं मायुनि जो अल्लाह सां था कराइण आयो आहियां, अल्लाह सां स्लो कराइण आयो आहियां, अल्लाह सां परचाव कराइण आयो आहियां। माण्हुनि जे भलांदे हाल वाल पुठा थिए थो करनि, पोइ परचाव थिए थो करनि, पोइ स्लो थिए थो करनि। बालूल वीचारो बुजुर्ग तो फरमाए यारो अल्लाह परचण जे इंतजार में आ, अल्लाह सलह करण जे इंतजार में आ, अल्लाह माफी ॾियण जे इंतजार में आ, अल्लाह रहम करण जे इंतजार में आ, अल्लाह बाज करण जे इंतजार में आ। पर हिन बाजार वारनि मर्दनि ऐं मायुनि खे अलाए कहिड़ी मस्ती आहे जो अल्लाह सां ठहण लाइ तयार न आहिनि, अल्लाह खां माफ़ी वठण लाइ तयार न आहिनि, अल्लाह खां रहम हासिल करण लाइ तयार न आहिनि। इहे लफ़्ज़ चई वीचारो बालूल हले वियो। ॿ टे ॾियारा गुज़रिया, वरी बालूल वञी कब्रिस्तान वही रहियो। वरी माण्हुनि खे ख़बर पई आहे बालूल कब्रिस्तान वेठो आहे। वरी माण्हू डोड़ंदा आया, डुकंदा आया, भॼंदा आया। अजी बालूल खे वरायूं, ओ बालूल ॾे हाल वाल, हेॾे काॾे कब्रिस्तान आयो आहियां छा थो करे? कि यारो मैं कब्रिस्तान वारनि मरी वियलनि मर्दनि ऐं मायुनि जो अल्लाह सां था कराइण आयो आहियां, अल्लाह सां स्लो कराइण आयो आहियां, अल्लाह को माफी वठण लाइ आयो आहियां। हा हा अल्लाह को ओए माण्हू था चवनि भलांदे हाल वाल, पोइ माफी मिलंदी करनि मरी वियलनि मर्दनि खे मायुनि खे। हा हा मर्दनि खे हा हा अल्लाह साईं माफीअ जो ऐलान करे थो करनि। वीचारो बालूल फरमाए थो ओ यारो हाणे त कब्रिस्तान वारा मुर्दा मर्द ऐं मायूं इलाज था कनि त अल्लाह सां था कराए, अल्लाह सां स्लो कराए, अल्लाह सां परचाव कराए, अल्लाह को माफी वठी ॾे, अल्लाह को रहम वठी ॾे। पर हाणे रब हिननि जे लाइ माफ़ी जा दरवाज़ा बंदि करे छॾिया, रहम जा दरवाज़ा बंदि करे छॾिया, सुलह जा दरवाज़ा बंदि करे छॾिया, परचाव जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। रोई करे बालूल फरमाए थो ओ यारो दुनिया जी हयातीअ में पंहिंजो अल्लाह परचाए वठो, पंहिंजो अल्लाह रिजाए वठो। मरण खां बाद में माफ़ीअ जा दरवाज़ा बंदि, रहम जा दरवाज़ा बंदि, कर्म जा दरवाज़ा बंदि, बाज जा दरवाज़ा बंदि, सुलह जा दरवाज़ा बंदि, माफीअ जा दरवाज़ा बंदि। रोई करे चवे तो दुनिया वारो वारो को जल्दी पंहिंजे अल्लाह खे रिजायो, पंहिंजे अल्लाह खे परचायो, जल्दी कयो पंहिंजे अल्लाह खे हाँ खुश कयो। वक्त तो टाइम तो दुनिया की हयाती में पंहिंजे अल्लाह के दरवाजे ते मोटी अचो। अफासिबुतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फतआलल्लाहुल मलिकुल हक ला इलाहा इल्ला व रब्बुल अर्शिल करीम व मन यदउ अल्लाह इलाहन आखर ला बुरहान लहू फइन्नमा हिसाबु इंद रब्बिक इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। वक़ुल रब्बिग़फिर वरहम 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 वक़ुल रब्बिग़फिर वरहम
व अंत खैरुर राइमीन। अञा वॾी आवाज़ वक्त तो रब के परचाण जो, रब के रीजाण जो। जिस ताईं जिंदा हो रब माफ़ी जा दर खोली वेठो, राम जा दर खोली वेठो, बाज जा दर खोली वेठो। अचो जल्दी कयो अल्लाह माफ़ी वठो, मस्जिदन जा दर खुलिया पिया तो। अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा। फरमाए दो इन्नमा यामुर मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह। वारो क्यों अचो मस्जिद में अचो, वारो क्यों माफ़ी वठो। रब फरमाए दो ताजे माफ़ी जे लाइ मां रात जो भी रहमत जा दरवाजा खोली वेठो आहियां। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निहि यालमु मा बैन अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतून बिशय्इन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुस समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा वहुवल अलीयुल अज़ीम। जिनके कुरान जो करंट लॻो आहे वॾी आवाज़ से अचो पंहिंजो रब रीजायो, पंहिंजो रब खे माफ़ी वठो। वारो